अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं सनागुल तांडी सिरियाहो न्यू मेरान न्यूज़ रुकयूं था खबरन डा खबर शामिल की पिया कुंभ मां जीअं त अॼु कुंभ शहर में मंशात वेकरो कंदड़नि ख़िलाफ़ रैली कढी वई। उन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे कुंभ रिपोर्टर फरहाद सैतो। जी फरहाद, उन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, अॼु कुंभ शहर में मंशात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ जागीर अली अकबर खां गेट खां रैली कढी वई, जंहिंमें तमामु वॾे अंग में शहरनि तोड़े साफ़िन शिरकत कई। रैली में शिरकत कंदड़ डॉक्टर मुश्ताक हुसैन फुल, सांवल खान गाओ, मंज़ूर हुसैन उजण, इमाम अली वसाण, समीर सांवल, फयाज़ गाहो, अब्दुल्ला गाहो ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। जिन्हनि जो चवणु हुयो त कुंभ शहर जो तमामु घणो माहौल ख़राब थी चुको आहे, जंहिंमें सरेआम नशो विकिरो कयो पियो वञे। नौजवान जंहिंमें नशनि में मुब्तला थी विया आहिनि, आइस, चर्स, शराब ऐं आफ़ीम, उन हवाले सां कढी वई त इन्हनि विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। जी।